सिंधु सभ्यता जे वारसनि ऐं ओमान विच में 5000 साल अॻु कहिड़ा वापारी लाॻापा हुआ। अॼु पाण इन बाबति तफ़सीली ॻाल्हि कंदासीं। दुनिया जे 3 क़दीम तहज़ीबुनि सिंधु सभ्यता, मिस्र ऐं इराक समेरन विच में 5000 साल अॻु वापारी लाॻापा मौजूदु हुआ। इराकी तहज़ीब जे क़दीम आसारनि मां मिलियल सुमेरी लिखतुनि में इन दौर जे 3 परॾेही वापारी मर्कज़नि मागान, दलमून ऐं मेलोहा जो ज़िक्र मिले थो। जितां जा वापारी इराक में मुख़्तलिफ़ शयुनि जे वापार सांगे ईंदा हुआ या वापारी कॉलोनियूं क़ाइमु करे रहाइश पज़ीर हुआ। जदीद खोजनि ज़रिए माहिर इन ॻाल्हि ते सहमत आहिनि त मेलोहा वासी सिंधु माथिरी जे तहज़ीब सां वास्तो रखंदड़ वापारी हुआ, जॾहिं त दलमून जा वापारी मौजूदह बहरैन सां लाॻापो रखंदड़ हुआ। सुमेरी लिखतुनि में जंहिं मागान नाले देश जो ज़िक्र कयो वियो आहे, इहो इलाइक़ो मौजूदह ओमान ऐं गॾियल अरब इमारतुनि ते मुश्तमिल हुयो। समेरियन लिखतुनि में मागान देश जो पहिरियों भेरो ज़िक्र उन दौर में कयल आहे जॾहिं मौजूदा ओमान ऐं गॾियल अरब इमारतुनि में क़दीम तहज़ीब उम्बल-नार 2600 खां 2000 क़िबल मसीह विच में वजूद रखंदड़ हुई। सुमेरी लिखतुनि में मागान खे जहाज़ साज़ी ऐं सामूंडी सलाहियतुनि सबबि शोहरत मिलियल हुई। सुमेरियन बादशाह सारगून 2371 क़िबल मसीह 2316 क़िबल मसीह में इहा ॻाल्हि फ़ख्र सां चवंदे नज़र अचे थो त संदसि देश जे बंदरगाहनि ते दलमून, मागान ऐं मेलोहा जा ॿेड़ा अचनि था। सुमेरी बादशाह सारगून खां पोइ संदसि जाइ वालारींदड़ बादशाह नाराम सन मागान ते कब्ज़ो करे वरितो। इन दौर में सुमेरियन ऐं सिंधु सभ्यता विच में मागान जे ज़रिए वापार थींदो हुयो। आर्कियालॉजी माहिरनि मूजिबि सिंधु माथिरी जी सभ्यता जे वारसनि जो ओमान समेत ॿियनि अरब मुल्कनि सां वापार ईरानी नार रस्ते थींदो हुयो। क़दीम आसारनि जे माहिर डैनी फ्रैंड्स मूजिबि ओमान मां आर्कियालॉजिस्टनि क़दीम माग जे खोटाइण दौरान सिंधु माथिरी सां वास्तो रखंदड़ सामान रखण जा वॾा कूड़ा, पेंट थियल बर्तन ऐं अक़ीक़ जा मणिया हथ कया आहिनि। उतां सिंधु माथिरी मां आंदल हाथीअ जे ॾंदनि मां ठहियल शयूं ऐं धात जा औज़ार बि हथ कया विया आहिनि। ओमान जे मागनि तां सिंधुअ जूं मोहरूं ऐं तौर करण जा चौकुंडा वट बि दरियाफ़्त कया विया आहिनि। ओमान जे क़दीम आसारनि मां सिंधु माथिरी जे वारसनि तरफ़ां आंदल बर्तननि में खाधे खोराक खे कंहिं ख़ासि तक़रीब में पेश करण लाइ पेडिस्टल डिशूं ख़ासि ध्यान जो मर्कज़ आहिनि। इन्हनि डिशुनि खे ख़ूबसूरत बनाइण लाइ मथनि रंगनि ज़रिए गुलकारी थियल आहे। मस्कत जे रिसर्च सेंटर में ताज़ो थियल हिकु तहक़ीक़ ज़रिए सिंधु माथिरी जी सभ्यता ऐं क़दीम ओमान मागान जे रहवासियुनि विच में लाॻापनि बाबति वधीक सबूत मिलिया आहिनि। ओमान जे शहर सहार भरिसां कुट जे दौर जे हिकु क़दीम माग दाहवा दरियाफ़्त कयो वियो आहे, जितां सिंधु तहज़ीब सां वास्तो रखंदड़ हिकु मुहर ऐं ॻाढ़े ऐं कारे रंग जी चिटसाली वारनि थामनि जी बाक़ियात मिली आहे। जर्मन यूनिवर्सिटी जे रेक्टर प्रोफेसर डॉक्टर माइकल जॉनसन मागान ऐं सिंधु माथिरी जे माण्हुनि विच में लाॻापनि बाबति इन्हनि सबूतनि खे इंतिहाई अहम क़रार ॾिनो आहे। सुल्तान काबूस यूनिवर्सिटी जे मीडिया सेल जे तर्जुमान दिसंबर 2017 में वॾे फ़ख्र सां इहो ऐलान कयो हो त ओमान जा पाकिस्तान जे सूबे सिंध सां तहज़ीबी ऐं सक़ाफ़ती लाॻापा साबित थी चुका आहिनि। क़दीमा दाहवा कुट जे दौर जे उम्बुल नार तहज़ीब सां वास्तो रखंदो रहियो। उम्बुल नार तहज़ीब 2500 क़िबल मसीह खां 2000 क़िबल मसीह जे दौर जी आहे, जेका मौजूदह सुल्तनत ओमान ऐं गॾियल अरब इमारतुनि ताईं फहिलाव रखंदड़ हुई।
दहवा अल बातिनियत मैदान जे उत्तर में दरियाफ़्त थियल सभ खां क़दीम आबादी आहे, जंहिंजा सिंधू सभ्यता सां वापारी लाॻापा क़ाइमु हुया। उमल नार जे क़दीम माग दहवा जे 2013 ईस्वी ऐं 2017 ईस्वी ताईं खोटराई कई वई। हिन क़दीम माग जी खोटराई इटली जे यूनिवर्सिटी ऑफ बोलोगोना ऐं अमेरिका जे यूनिवर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन सां वास्तो रखंदड़ माहिरनि जे गॾियल टीम तरफ़ां कई वई। हिन माग तां मिलियल ठिकर जा बर्तन ऐं ख़ासि करे रधण पचाइण जो सीधो सामान, अनाज ऐं अटो रखण जा वॾा कूला, मटका ऐं गुंदड़ा सिंधू माथिरी जे मर्कज़ी इलाइक़े सिंध मां मिलियल नवादरात सां तालुक़ रखनि था। क़दीम आसारनि जे माहिरनि खे हिन माग तां सिंधू सभ्यता जे वापारियुनि तरफ़ां आंदल मानी पचाइण वारा पथर जा चुल्हा, स्टोव, हार सिंगार में इस्तेमालु थींदड़ मणिया, नक में पाइण वारियूं नथूं ऐं ॿिया ज़ेवर बि मिलिया आहिनि। सुल्तान काबूस यूनिवर्सिटी जो बयान मूजिबि दहवा मां मिलियल इहो सामान सिंध ऐं ख़ासि करे मुंहनि जे दड़े वारी रीजन में तयारु करे वापार लाइ हिते आंदो वेंदो हो। दहवा में खोटराई कंदड़ क़दीम आसारनि जे माहिरनि मूजिबि सिंधू माथिरी मां इहो सामान नंढनि ॿेड़ियुनि ज़रिए सिंधू दरिया रस्ते सिंध जे सामूंडी किनारे ते पहुचायो वेंदो हो, जेको बाद में वॾनि ॿेड़ियुनि ज़रिए शाम विलायत जे सामूंडी बंदरगाह ते आंदो वेंदो हुयो, जितां हिजर जबल वारी वाट वठी 24 किलोमीटर जे फ़ासिले ते मौजूदु दहवा वारे इलाइक़े में आंदो वियो। माहिरनि मूजिबि अञा सूद इहा ख़बर पइजी न सघी आहे त इन्हनि वॾनि मटकनि ऐं कूलनि में कहिड़ो सामान भरे दहवा आंदो वियो हो। माहिरनि मूजिबि उमल नार सक़ाफ़त वारे दौर में ओमान सिंध, इराक ऐं ईरान ॾांहुं ट्रामू एक्सपोर्ट करण तौरु मशहूरु हुई। अमेरिका जे लाइब्रेरी ऑफ कांग्रेस वाशिंगटन DC में 24 अप्रैल 2018 ईस्वी ते ओमान जे क़दीम तहज़ीब ऐं सक़ाफ़त जे हवाले सां सुल्तान काबूस कल्चरल सेंटर जे सहकार सां हिकु सम्पोज़ियम कोठायो वियो, जंहिंमें आर्कियालॉजी जे माहिरनि सिंधू सभ्यता ऐं ओमान जे क़दीम तहज़ीब विच में लाॻापन ते तफ़सीली रोशनी विधी। अमेरिका जे टेम्पल यूनिवर्सिटी जे एंथ्रोपोलॉजी शोबे जे एसोसिएट प्रोफेसर मिस कंबरली डी विलियम इन तक़रीब में ॻाल्हाईंदे चयो त सिंधू सभ्यता ऐं मागान जे माण्हुनि विच में 2700 क़िबल मसीह खां 2000 क़िबल मसीह विच में इलाइक़ाई सतह ते लाॻापन जा पक्का पुख्ता सबूत मौजूदु आहिनि। संदसि मूजिबि ॿिन्ही तहज़ीबुनि विच में ट्रामो वापार जो मुख्य एटम हुयो। दहवा जे क़दीम आसारनि मां सिंधू माथिरी जी सभ्यता जे वारसनि जा जोड़ियल थाम मिलिया आहिनि, जॾहिं त न्यूयॉर्क यूनिवर्सिटी जे एंथ्रोपोलॉजी डिपार्टमेंट जे मुहक़िक़ मिस एली डोलार हाइड बि पंहिंजे तहक़ीक़ी मक़ालो पेश कंदे इहो नतीजो कढियो आहे त 3000 क़िबल मसीह में सुमेरियन, क़दीम ईरान, सिंधू सभ्यता ऐं ॾखिण ओभर अरब इलाइक़े में अहम वापारी लाॻापा क़ाइमु हुया। साॻी तरह विस्कॉन्सिन मेडिसन यूनिवर्सिटी जे एंथ्रोपोलॉजी जे प्रोफेसर ऐं नामियारे मुहक़िक़ मार्क केनवायर बि क़दीम ओमान जे टेक्नोलॉजी ऐं वापार जे बारे में इहो नतीजो कढियो आहे त उतां ठिकर जे बर्तननि जा मुख़्तलिफ़ क़िस्म, पथर जूं मूर्तियूं, पथर जा बर्तन ऐं ट्रामे जो सामान वॾे मिक़दार में मिलियो आहे, जंहिंसां इन ख़िते जे ॿियनि इलाइक़नि सां वापारी लाॻापन जी निशानदही थिए थी। ओमान में दवा खां पोइ ॿियो क़दीम माग विलायत उबरी जे अल ख़तम ऐं अल अयान जे इलाइक़े बेत में 3000 क़िबल मसीह जे दौर जा कुझु मुक़बरा आहिनि, जितां उन दौर जे माण्हुनि जूं क़बरूं मिलियूं आहिनि। हिकु शख़्स जे क़बर मां लोह ऐं स्टील मां ठहियल तलवार ऐं खंजर मिलियो आहे। जदीद तहक़ीक़ ज़रिए साबित थी चुको आहे त उन दौर में स्टील ऐं लोह जो इस्तेमालु सिंधू माथिरी में थींदो हुयो। ओमान जे आर्कियालॉजी ऐं सक़ाफ़त वारे डायरेक्टर सुल्तान बेनीसेफ अल बाकरी
टाइम्स ऑफ ओमान सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हिननि क़दीम माॻनि तां मिलियल नवादरात साबित कयो आहे त उन दौर में ओमान जी सक़ाफ़त ते सिंधू माथिरी जे सभ्यता जो असरु मौजूदु हुयो। इन क़बर जी दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त मढ़ जे भरिसां मादी ऐं नर उठ बि ज़बह करे पूरियल आहिनि, जेकी संदसि मोतबत कंहिं रस्म तौरु ज़बह करे साणुसि गॾु पूरिया विया हुया। ओमान जे सामूंडी किनारे वारे बाग रासुल हद मां बि सिंधू सभ्यता जा खाधे खोराक रधण जा बर्तन मिलिया आहिनि। साॻे क़िस्म जा बर्तन ओमान जे ॿियनि मैदानी इलाइक़नि जे ॿिनि क़दीम माॻनि सलवत ऐं बात मां दरियाफ़्त कया विया आहिनि, जंहिंमां साबित थिए थो त सिंधू सभ्यता जा वारिस न फ़क़ति ओमान जे सामूंडी शहरनि सां वापारु कंदा हुआ, पर हू मुल्क जे अंदरनि इलाइक़नि में बि पंहिंजो सामान मोकिलींदा हुआ। रासुल जिद्स जे माॻ तां सिंधू सभ्यता जे हिकु चोरस नुमा मोहर मिली आहे, जंहिं ते मशहूरु हिकु सिंगे ढगे समेत सिंधू लिखत जा कुझु नमूना उकरियल आहिनि। ओमान जे मैदानी इलाइक़े में हिकु ॿिए माॻ बसिया जे हिकु क़बर मां सिंधू सभ्यता जी हिकु नंढड़ी मोहर मिली आहे, जंहिं ते हिकु वॾनि सिंगनि वारे ढगे जी मूर्त उकरियल आहे। ओमान जे क़दीम माॻनि ऐं क़ब्रिस्ताननि मां मिलियल सिंधूअ जी बाक़ियात में अक़ीक़ जे मणियुनि मां जोड़ियल ज़ेवर वॾी अहमियत रखनि था। ओमान जा क़दीम रहवासी सिंधू माथिरी में आयल ज़ेवर वॾे शौक़ सां पहिरींदा हुआ। मरण बद संदनि मढ़नि सां गॾु इहे ज़ेवर बि पूरिया वेंदा हुआ। बात ऐं आदम जे क़दीम क़ब्रिस्ताननि जे खोटाइण दौरान इहे ज़ेवर हथ आया आहिनि। सिंधू माथिरी में हाथीअ जे ॾंदनि मां मुख़्तलिफ़ क़िस्म जा ख़ूबसूरत ज़ेवर, जुआ रांदि खेॾण जो सामान ऐं ॿियूं आराइशी शयूं ठाहियूं वेंदियूं हुयूं। ओमान जे क़दीम माॻनि मां बि हाथीअ जे ॾंदनि मां ठहियल आराइशी ज़ेवर ऐं रांदि जो सामान हथ आयो आहे, जेको सिंधू माथिरी जा वापारी हितां खणी वञी उते विकिरो कंदा हुआ। इन सां गॾु ॿारनि जा रांदीका बि सिंधू माथिरी मां ओमान मोकिलिया वेंदा हुआ, जिन में पकल मिटी मां ठहियल पखियुनि जूं मूर्तियूं ज़िक्र लाइक़ु आहिनि। ओमान में सिंध जा वापारी सामान तोड़ण लाइ मुख़्तलिफ़ साइज़नि ऐं वज़न जे हिसाब सां वट ऐं ताराज़ियूं बि इस्तेमालु कंदा हुआ। सिंधू माथिरी जे सभ्यता जे वापारियुनि जा इहे तौर करण वारा वट तल अबरक ऐं शिमिल जे क़ब्रुनि मां दरियाफ़्त कया विया आहिनि। आगाटी ओमान, मागान ऐं सिंधू सभ्यता जे वारसनि विच में वापारी लाॻापन जा सबूत मिलणु इन ॻाल्हि जी शाहिदी आहे त सिंधू सभ्यता जे ओज वारे दौर में हिन ख़िते जा रहवासी न फ़क़ति पंहिंजे इलाइक़े अंदरि वापारु कंदा हुया, पर हिननि भर वारनि मुल्कनि सां बि वापारु करणु शुरू कयो। हितां जा वापारी समुंड रस्ते दुनिया जे मुख़्तलिफ़ खितनि ते वञी पहुता ऐं उतां जे मार्केटनि में पंहिंजूं तयारु कयल शयूं विकिरो कयूं। मुंहनि जो दड़ो, हाड़ापा, चांहूअ जो दड़ो, कोटड़ी जी लोथल, काली बंगन, राखी गढ़ी ऐं ॿियनि शहरी मर्कज़नि में तयारु थींदड़ ज़ेवर, मोहरूं, बर्तन, अक़ीक़ जे मणनि मां तयारु थियल हार ऐं ॿियो सामान ॿेड़ियुनि ऐं गोराबनि ज़रिए भर वारनि तहज़ीबी मर्कज़नि ताईं रसायो वेंदो हो, जिन में इराक़, मिस्र, बहरैन ऐं ओमान शामिल हुया। सिंधू सभ्यता जे वापारियुनि न फ़क़ति उन्हनि भरवारनि अरब मुल्कनि ऐं मिस्र में वापार ज़रिए पंहिंजो सामान विकिरो कयो, पर उते वापारी कोठियूं क़ाइमु करे रहाइश बि इख़्तियार कई। महिरबानी।